मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे फरमान अली चन्नास। सिंध में सारिन जे अघनि में लाथ, आबादगार हारी दुश्मन ज़रई पॉलिसियुनि ख़िलाफ़ GDA जे सॾ ते तालक अस्पताल खां नेशनल प्रेस क्लब मेहर ताईं रैली कढी वई। रैली में क़ौमी अवामी तहरीक PTI, शहरी इतिहाद सिंध यूनाइटेड पार्टी, अवामी पोरियत तहरीक अहल सुन्नत वल जमात, आबादगार इतिहाद समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी पार्टियुनि जे अॻवान नियाज़ अली बुढ़ो, वकील मीर खोसो, मोहम्मद अयूब खोसो, फ़कीर मोहम्मद तुनियो, वकील पुनहल खोसो, कासिम ख़ासकली, साबिर राधण, इस्माइल ब्रोही, इश्तियाक तुनियो ऐं ॿियनि शिरकत कई। रैली में शामिल माण्हुनि सिंध में सारिन जे अघनि में लाथ, हारी दुश्मन ज़रई पॉलिसियुनि ख़िलाफ़ ज़ोरदार नारेबाज़ी कंदे मेहर जे घंटाघर चौक वटि एहतिजाजी धरणो हयो। मुज़ाहिरीन धरणे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त सिंध हुकूमत तोड़े वफ़ाक़ी हुकूमत हारी दुश्मन पॉलिसियुनि ते लही आई आहे। आबादगारनि हारिन जो मुआइशी क़त्ल पियो थिए। सिंध में सारिन जो अघु नाहे। साज़िश तहत सिंध में हर फसल जी पैदावार वारी वक़्त में अघु किराया पिया वञनि। सारिन जे अघ में कमी सबब आबादगारनि जा कयल ख़र्च बि न पिया निकिरनि। महांगाई जे दौर में हर माण्हू सख़्त परेशान आहे। सारिन जे अघनि में कमी सबब माण्हू मुआइशी दीवाली जो शिकार थी वेंदा। हुननि जो त अफ़सोस जो सिंध में कटे ॾुकरो जा अघ वधीक आहिनि, पर सारिन जो अघु उन खां बि घटि आहे। भाण जा अघ ॿीणा आहिनि। हुक्मराननि जी नाअहली सबब सिंध जो हारी आबादगार मुआइशी बहरान ऐं परेशानियुनि जे वर चढ़ियल आहे, पर हुक्मरान हारी ऐं आबादगारनि जे मसइलनि खे हल करण बजाए अयाशियुनि में पूरा आहिनि। चूंडियल नुमाइंदनि खे सिंध जे हारियुनि ऐं आबादगारनि जो को बि फ़िक्र नाहे। हुननि घुर कई त सिंध में सारिन जे अघ में वाध करे जारी दुश्मन पॉलिसियूं ख़त्म करे सिंध जे हारियुनि ऐं आबादगारनि खे रिलीफ ॾिनो वञे।